एमडीएस यूनिवर्सिटी जो पंजो पेपर जंहिंमें हिकु किताबु लिखियलु आहे सुर्ख गुलाब सुरा ख़्वाब वफ़ा जा पंजकड़ा, जेका लिखिया आहिनि प्रभु वफ़ा साहब। त वफ़ा साहब जी शख़्सियत या उनजी वाक़फ़ियत। प्रभु वफ़ा जो जनम लाड़काना ज़िले जे नंढड़े ॻोठ पंजू डेरे में हिकु बाग़ीअ घर में 19 सेप्टेम्बर साल 1915 में थियो। मैट्रिक ताईं तइलीम हिन लाड़काना शहर में पाती, जिते संदन पिता दीवान जोतूमल ज्ञानचंद छुगाणी हिकु नामयारो ऐं कामयाबु वकील हो। कॉलेज जी तइलीम हुन खे डी.जे. सिंध कॉलेज कराचीअ यानी बम्बई यूनिवर्सिटी मां मिली, जितां हू हिस्ट्री इकनॉमिक्स में ग्रेजुएट थी निकितो। नंढे हूंदे खां ई हुनखे शहर जी ॾाढी जात नंढे हूंदे खां ई हुनखे शहर लिखण जी ॾाढी शौक़ु हुअसि। 13 वरनि जी ॼमार में पहिरियों दफ़ो हुन लाड़काना जे बज़्म मुशाइरे में शिरकत कई। 13 साल जी वरहि में हुन बज़्म मुशाइरो थियो, हुन में वियो ऐं क़ादरी खादम ऐं नियाज़ जहिड़नि नए शाइरनि जो दाद हासिलु कयो। संदसि कविताउनि जा किताब जनकार ऐं परवाज़, जनकार जेको 1952 में निकितो ऐं परवाज़ 1962 में शाया थियो, अॻे ई शाया ऐं मक़बूल थी चुका आहिनि। मूंखे पक आहे त संदसि ही टियों किताबु सुर्ख गुलाब सुरा ख़्वाब बि अॻियनि किताबनि जीअं पूर्ण रीत पसंदि कंदो। जनकार ऐं परवाज़ हुननि जा ॾाढा मशहूरु आहिनि। तहिड़ी ई सुर्ख गुलाब सुरा ख़्वाब हुननि जो ई टियों किताबु आहे। विरहाङे खां पोइ पहिरीं 1948 खां ऑल इंडिया रेडियो दिल्लीअ में मुलाज़िम थियो। विरहाङे खां पोइ हिन 1948 में ऑल इंडिया रेडियो में दिल्ली में हिन कमु कयो। पोइ 1966 दारा सरकारी तरह लेबर मिनिस्ट्री में बदिली थी आयो, जितां 1973 में एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर जे उहिदे तां रिटायर थियो। हीअ त थी वई उन्हनि जी वाक़फ़ियत, उन्हनि जी शख़्सियत। प्रभु वफ़ा जे हिन सुर्ख गुलाब सुरा ख़्वाब में जेके मशहूरु राइटर आहिनि, उन्हनि पंहिंजा राया ॾिना आहिनि। हरी दिलगीर जी लिखनि था, मूं इहो महसूसु कयो आहे वफ़ा जे पंजकड़नि में झरननि जी झरझर, सितारनि जी सूंह ऐं गुलनि जी ख़ुशबू आहे। मंझंदि शराब जो खुमार बि आहे, पढ़ण सां ई मन सूंह ऐं संगीत जे मस्तु लहरुनि में लुड़ी थो वञे। वफ़ा जे तर्ज़ ते पंजकड़ा ॿियनि बि लिखिया आहिनि, पर वफ़ा जा पंजकड़ा पंहिंजो मठु पाण आहिनि। ही राया हुआ हरी दिलगीर साहब जा, ऐं हिननि में ई अर्जुन शाह साहिबु चयो अथनि, प्रभु वफ़ा जे ईजाद कयल पंजकड़े जी सिंफ़ मुंहिंजो हमेशह ध्यानु छिकायो आहे। हिक मिस्र जे पछाड़ीअ जो ॿिए मिस्र जे मुंड सां वज़न जो कड़ो ऐं पहिरीं मिस्र जो दिलकश दोहराव, इहे ॿई वस्फ़ूं इन क़िस्म जे नंढड़े पुर असर फॉर्म में ख़ासि तौरु उभिरी थियूं अचनि। मुंहिंजी नज़र में पंजकड़े जी नई सिंफ़ पंहिंजे मख़सूस क़ुवतनि सबबि सिंधी साहित्य जी तवारीख़ में अहमियत रखंदी। जेका हिननि प्रभु वफ़ा सां पंजकड़ा लिखिया, 5 लाइनुनि जे पंजकड़ा, जंहिंजी पहिरीं लाइन ऐं 5हीं लाइन सेम आहे, 3 ऐं 4थी लाइन हम काफ़िया आहे। प्रभु वफ़ा जा पंजकड़ा ही पहिरिया ई आहिनि जिन प्रभु वफ़ा जा पंजकड़ा आहिनि, जंहिंमें हिकु पंजकड़े खे पाण केवल हिकु पंजकड़े जो ॾिसूं था। हिन में लिखियलु आहे, पंजकड़े जूं विचूं पंजकड़ो 5 सिटुनि जी नंढड़ी कविता आहे, जंहिंमें हिकु मुकमल ख़्यालु समायल आहे, हिकु मुकमल चित्र चिटियल आहे। पंजकड़े जूं विचूं 2 सिटूं हम काफ़िया हूंदियूं आहिनि ऐं 4थी सिट पहिरीं सिट जे काफ़िए सां ठहिकियलु हूंदी आहे। 5हीं सिट पहिरीं जो दोहराव थींदो आहे। ही आहिनि पंजकड़ा। इन्हनि जी ख़ूबियूं जीअं हिकु पढ़ूं, इन्हनि में चई ॾे जो चवणो अथई सच, न कर तूं ॾाढनि जी परवाह, उथी ही ठाहे ठॻीअ जा ठाह, ज़हर जो जाम खणी पियो नच,
चई ॾिए जो चवणो अथई सच। पहिरीं लाइन ऐं पंजी लाइन सेम आहे। पहिरीं लाइन आहे जीअं चई ॾिए जो चवणो अथई सच, पंजी लाइन बि सेम आहे, चई ॾिए जो चवणो अथई सच। न कर तूं ॾाढनि जी परवाह, हीअ ॿी लाइन आहे। ऐं टी लाइन आहे, उथी ही ठाह ठॻीअ जा ठाह, ज़हर जो जाम खणी पियो नच। यानी चए थो जेको जेको सच चवणो अथई पंहिंजो सच चओ। कंहिं बि तूं वॾनि ॾाढनि जी, यानी जेके बहादुर आहिनि या जेके ज़ोर ज़बरा माण्हू आहिनि, उन्हनि जी तूं परवाह न कर। उथी थी ठाह ठॻीअ जा ठॻ, जेके बि ठॻ आहिनि उन्हनि खां परियां रहो, ज़हर जो जाम खणी पियो नच। छाकाणि अॼु जी ज़िंदगी थी बि इहा आहे, हर को इंसानु ज़हर जो जाम खणी हले पियो, पर सच ॻाल्हाइण में डिॼंदो आहे। छाकाणि सच ॻाल्हाइण सां ई घणेई ॻाल्हियूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि कि जेके पाण खां वधीक ज़ोरदार हूंदा आहिनि या ज़ेर ज़बरा माण्हू हूंदा आहिनि, पाण उन्हनि जे अॻियां सच ॻाल्हाए कोन सघंदा आहियूं। पर हीउ चए थो कि ज़हर जो जाम पी, पर तूं सच ॻाल्हाए। जय झूलेलाल, नमस्ते।